तारीख़ूं त हर रोज़ आहिनि का नई ॻाल्हि त कोन्हे का तारीख़ूं हाणे असां अहिड़ी आहियूं त तारीख़ूं आहिनि जी जी सर ऐं उहो जीअं पहिरां चयो त जेसिताईं पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे होसिताईं शायदि तारीख़ूं हुजनि जी जी मसइलो इहो आहे त अॼु जैसा मोकल थियो जेकॾहिं केस कोन थियो जी वरी अॼु वारा केस बि जेके आहिनि 16 पहिरां तारीख़ खई उन 16 ते अॻियां विया अॼु वारा केस पाइप लाइन में आहे जी जी पर पाइप लाइन में ॾिसणो पवंदो त आहे छा जी जी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि मुख़्तलिफ़ इतिहास आरायूं आहिनि पर जॾहिं ड्राफ्ट साम्हूं ईंदो जी 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 जॾहिं ड्राफ्ट साम्हूं ईंदो त पोइ ई ख़बर पवंदी त अंडा आहे बच्चा PTI त पंहिंजे मौक़िफ़ ते शुरू खां कायम पर घणा PTI जा MLA कुझु डिस्क्वालीफाई थी विया आहिनि कुझु शायदि डिस्क्वालीफाई थियनि कुझु फॉर्वर्ड ब्लॉक जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं त बाक़ी जेके बचंदा जेके डिस्क्वालीफाई न थींदा उन मां कुझु फॉर्वर्ड ब्लॉक ठहंदो ऐं उहे शायदि 27वीं तरमीम खे सपोर्ट बि कनि पोइ हाणे 27वीं तरमीम त अचे पई हुन में छा पियो थिए उहो ॾिसण वारो